सिंधु देश मुक़दर आ साईं GM सैयद रहबारा। दोस्तो, भाइरो ऐं भेनरो, जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद, जीअं दुनिया जूं मज़लूम क़ौमूं। अॼु मां सिंध जे समूरनि बाशऊर माण्हुनि, क़ौमी कारकुननि ऐं सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, सियासी क़यादतूं, क़ौम परस्त क़यादतूं जेके बि आहिनि, उन्हनि समेत सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि जेके बि सिंधी रहनि था, उन्हनि समूरनि सां मुख़ातिबु आहियां। हीअ मुंहिंजी फेसबुक ते जेका ॻाल्हि ॿोल आहे, इंतिहाई संजीदा नोयत जी आहे, जंहिं करे मां चाहियां थो त समूरी क़ौम ऐं क़ौम जा बाशऊर माण्हू ऐं नौजवान मूंखे ग़ौर सां ॿुधनि, छाकाणि त जिन मसइलनि ते मां अॼु ॻाल्हायां थो, उहे क़ौमी तहरीक सां पंहिंजे ठहण जे यानी उन जे वजूद जे पहिरें ॾींहं खां वठी उहे मसइला लागू आहिनि ऐं जॾहिं बि क़ौमी तहरीक मैच्योर थी आहे, दुनिया जे कंहिं बि ख़िते में इनक़लाबी क़ुवतूं, इनक़लाबी तहरीकूं मैच्योर थींदियूं आहिनि, उन वक़्तु साम्राजी क़ाबिज़ क़ुवतुनि जे तरफ़ां उन्हनि तहरीकुनि खे, क़ौमी तहरीकुनि खे, इनक़लाबी तहरीकुनि खे न सिर्फ़ु कुचलियो वियो आहे, अमली तौर ते कुचलियो वियो आहे, पर मुख़्तलिफ़ नफ़्सियाती हरबा ऐं साज़िशूं कंदे नफ़्सियाती जंग जेका मुसलत कई वेंदी आहे, उन क़ौमी तहरीक, क़ौमी क़यादतुनि, क़ौमी अॻुवाणनि जे ख़िलाफ़ु उहो समूरो रिकॉर्ड तारीख़ जे वर्कनि में लिखियो पियो आहे। सिंध ऐं सिंध जी क़ौमी तहरीक मां सम्झां थो त हिकु हिसाब सां तमामु निराली क़ौमी तहरीक आहे, छाकाणि त सिंध जी आज़ादी रुॻो सिंधी क़ौम जी आज़ादी जो सुवालु कोन्हे को, पर असांजी आज़ादी, सिंधी क़ौम जी आज़ादी हिन ख़िते में तमामु वॾियूं तब्दीलियूं आणींदी। असांजे ख़िते में तमामु वॾियूं जेके सियासी तब्दीलियूं आहिनि, उहे सिंध जे आज़ादीअ सां मशरूत आहिनि। असांजे ख़िते में जेका बुनियाद परस्तीअ जी बाहि आहे, दहशतगर्द टोला जेके हिन ख़िते में छॾिया विया आहिनि, कंहिंजे बि मफ़ादनि जे लाइ कमु कनि था, उन्हनि जो ख़ात्मो सिंध जे आज़ादीअ सां मशरूत आहे। असांजे ख़िते जो अमन सिंधु देश जे आज़ादीअ सां मशरूत आहे ऐं ख़िते जूं जेके ॿियूं मज़लूम क़ौमूं आहिनि, उन्हनि जी क़ौमी आज़ादी उहा पिणु सिंध जे आज़ादी ऐं सिंधु देश जे आज़ादीअ सां मशरूत आहे। न सिर्फ़ु मज़लूम क़ौमूं, पर मां सम्झां थो त सिंधु देश जे आज़ादीअ खां पोइ ख़ुदि पंजाबी क़ौम जेका आहे, उहा हिन फ़ौजी जबर ऐं पंहिंजे उन अशराफ़िया जे कब्ज़े मां अवामी बेदारीअ जी जेकॾहिं का तहरीक सुभाणे जाॻी सघे थी, त उहा सिंध जे आज़ादीअ खां पोइ पंजाब में बि जाॻी सघे थी। इन करे ॿी ॻाल्हि त सिंध जी जेका आज़ादी आहे, हाणे असांजे ख़िते में पंजाब सिंध खे जबरी तौर ते ग़ुलाम करण जे लाइ आख़िरी जेके जतन आहिनि, उहे बि करे पियो ऐं कंदो। छाकाणि मां सम्झां थो त पंजाब जी बका
पंजाब जे वजूद जी जेका बका ऐं सलामती आहे उहा बि सिंध जे ग़ुलामीअ सां मशरूत आहे। छाकाणि त पंजाब जी आबादीअ खे जेके वसीला खपनि था उहे सिंध में आहिनि। पंजाब जी आबादीअ खे जेको पाणी खपे थो उहो सिंधू दरिया जो आहे। पंजाब खे, पंजाब जी क़ौम खे जेकॾहिं को बंदरगाह खपे थो उहो सिंध वटि आहे। वसीला असांजा आहिनि, तेल गैस जा ज़ख़ीरा सिंध जा आहिनि, कोयले जा ज़ख़ीरा सिंध जा आहिनि, ज़रई ज़मीन असांजी आहे। इन करे पंजाब सिंध जे ख़िलाफ़ु जेको मज़हब ऐं बंदूक जे ज़ोर ते हे साम्राजी कब्ज़ो इस्तेमारियत मुसलत कई आहे, उहा इन करे त जेकॾहिं पाकिस्तान जे नाले में सिंध ग़ुलाम न थी त पंजाब बुख मरी वेंदो। इन करे तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जी क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु रियासती एजेंसियुनि, फ़ौज, ISI पहिरें ॾींहं खां वठी साज़िशुनि जो हिकिड़ो तवील हिकिड़ो दास्तान आहे, तमामु हिकिड़ो वॾो हिकिड़ो दास्तान आहे जेको पंजाबी फ़ौज जे तरफ़ां, पंजाब जी एजेंसियुनि जे तरफ़ां सिंध जे क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु वक़्तनि ब वक़्तनि उन साज़िशुनि ते अमल थींदो रहियो आहे। मां सम्झां थो त टोड़ी फाटक जे वाक़िए वक़्तु साईं GM सैयद जे मथां समूरी सिंध में हिकिड़ी प्रोपेगेंडा ISI वारनि एजेंसियुनि वारनि लाथी। इन ते मां इलाही ॻाल्हाए चुको आहियां। हर हिकु बाशऊर माण्हू सम्झे थो त सैयद सिंधू देश जे आज़ादीअ जी ॻाल्हि कई, उनखे काउंटर करण जे लाइ टोड़ीअ जो वाक़ियो रियासत कयो, फ़ौज कयो, सिंध जा नौजवान उते शहीद कया विया ऐं प्रोपेगेंडा इहा कई वई त GM सैयद सिंध जे नौजवाननि खे माराए पियो। ऐं सॼी सिंध में तव्हां जंहिं बि ज़िले में वञो उन जॻह ते, उन ज़िले में उहो हिकिड़ो ई जेको आहे जुमिला जेको माण्हुनि जे वात में विधो वियो। ऐं जॾहिं बि असीं वेंदा हुआसीं उन्हनि ॾींहंनि में ॻोठाणियूं कचहरियूं थींदियूं या तनज़ीमुनि जा कमु कंदा हुआसीं, आम माण्हुनि जे ज़हन में बाबा हे भला ॿुधण में अचे पियो GM सैयद नौजवाननि खे माराए थो या माराए छॾी आहे। उनखां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त असांजी हुर तहरीक ऐं साईं ते ॿिया बि इल्ज़ाम, बाबा हे राह, हे इंडिया जा माण्हू आहिनि, हे हिंदू आहिनि, भला अलाए केतिरा केतिरा जेके इल्ज़ाम। पर सिंध जी हुर मूवमेंट, हुर तहरीक जेका हली, जेका सिंध जे मुहिब वतन माण्हुनि साईं पीर साईं पघारे शहीद जे अॻुवाणी में उहा तहरीक हलाईसीं, उन तहरीक जे सरबराह जी किरदार कशी कई वई। मां उहो चवण बि नथो चाहियां त उन ते कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम लॻा, छाकाणि त अंग्रेज़नि खे ख़बर हुई त सिंध जो माण्हू बहादुर आहे, सिंधी क़ौम बहादुर आहे, हू विढ़े पई। उन वक़्तु अंग्रेज़नि जूं रेलूं केरायूं हुरनि, अॼु बि तस्वीरूं पियूं आहिनि। पर जीअं त जेका तहरीक दुनिया जे कंहिं बि कुंड में हलंदी हुजे या सिंध में असां वटि जेको तजुर्बो आहे त हुर तहरीक हुजे या साईं GM सैयद जी जेका फ़िक्री ऐं रूहानी रहबरी जेका आहे, या उनखां पोइ जेका क़ौमी तहरीक आहे, ऐं ख़ुशूसन उन में जेकॾहिं मां जस्मम जो ज़िक्र कयां त उहे तहरीकूं ऐं तनज़ीमूं ऐं क़यादतूं ऐं जदोजहदूं जिन में क़ौम जो वेसाह जुड़े थो, जिन ते क़ौम जो एतमाद थिए थो, जिन खे क़ौम पंहिंजे आज़ादी ऐं बका जे लाइ हिकिड़ी उमेद सम्झनि था, इहा हिकिड़ी एॾी वॾी मॉरल कुवत बणिजे थी उहा तनज़ीम। तंहिंजे करे साम्राज खे इहो उन जे ज़हन में हूंदो आहे त हाणे हिननि माण्हुनि खे मारे मारे ख़तमु करे नथा सघूं, छाकाणि त जेके तहरीकूं, जेके तनज़ीमूं, जेके क़यादतूं, जेके क़ुर्बानियूं, जेके शहादतूं सिंधी क़ौम जे यानी उमेदुनि जो सबबु बणिजनि थियूं, ऐं उहा जेका उमेदुनि जी उहा जेका होप पैदा थिए थी, उहा एॾी वॾी कुवत आहे, ताक़त आहे, जंहिंखे साम्राज ऐं दुश्मन जेको आहे उहो शिकस्त नथो ॾेई सघे। अमली तौर ते नतीजे में पोइ नफ़्सियाती हरबा इस्तेमालु कंदे प्रोपेगेंडाऊं थो करे, बदएतमादी पैदा करणु उन तहरीक जे ख़िलाफ़ु, उन तनज़ीम जे ख़िलाफ़ु, उन क़यादत जे ख़िलाफ़ु, बदगुमानियूं पैदा करणु उन समूरी जदोजहद, उन क़ुर्बानी, उन क़यादत जे ख़िलाफ़ु, इल्ज़ाम तराशियूं हणणु, यानी जीअं मूं चयो पीर साईं पघारे ते बहितान लॻा, उहे बहितान लॻंदा, इल्ज़ाम तराशियूं, बदएतमादियूं, बदगुमानियूं, इहे समूरा हरबा साम्राज इस्तेमालु कंदो आहे उन्हनि तहरीकुनि जे ख़िलाफ़ु जेके तहरीकूं अवाम में न सिर्फ़ु पाड़ हणनि थियूं
पर उहे पंहिंजे क़ौम, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे यानी उन धरतीअ जे लाइ हिकिड़े उत्साह जो सबबु बणिजी थियूं वञनि।